अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्त। जी असां उस्ताद भा खादिम चीनी मशहूर शायर कोरोना बाबति हिकिड़ो लिखियो नज़म गीत ऐं हिकिड़ी तव्हांखे अपील बि करे थो सिंध वासियुनि खे। उस्ताद ॿुधो तव्हां वरी नहीं सघे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम यारी मदद। मुंहिंजा प्यारा सिंध वासियो, जिथे जिथे सिंधी रहनि था, मुंहिंजा लेखक अदीब दोस्त इल्मु दोस्त, उन्हनि खे अपील आहे त महिरबानी करे कुझु सिंध जे लाइ लिखो ऐं सिंधी क़ौम जे लाइ लिखो। हिन महिल तमामु नाज़ुक हालत दौर मां गुज़री रहिया आहियूं। असां त कैसेट कल्चर जा शाइर सॼा था वञूं, पर पोइ बि एतिरो अहसासु थिए थो त कंहिं सिंधी माण्हुनि जे लाइ कुझु अहिड़ो कमु कयूं, अहिड़ी ख़िदमत कयूं जेका उन्हनि खे यादि रहे। तव्हां त अदीब आहियो, लेखक आहियो, तव्हां वटि त अलाह जी दात आहे, हर शइ आहे, लिखी सघो था। महिरबानी करे हिन ग़रीब आवाम ते लिखो जेके हिन महिल चारो 200 रुपया कमाइण वारो, उन जी हालत कीअं हूंदी, उन्हनि जे घरनि जूं हालतूं कीअं हूंदियूं। तव्हां महिरबानी करे उन्हनि ते कुझु लिखो ऐं सफ़ा माठ करे न वेहो। पंहिंजी सिंध जा आहियो, पंहिंजा अदीब आहियो, लेखक आहियो, महिरबानी करे मुंहिंजी अपील ते गौर कयो। मुंहिंजो जहिड़ो हाल आहे ऐं लिखी तव्हां खणी आयो आहियां, तव्हांखे ॿुधायां थो। करे किरोना मारी थो माण्हू, ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾींदे। करे किरोना मारी थो माण्हू, ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾींदे। ज़रे ज़रे जो आहुत पुछाणो, ज़रे ज़रे जो आहुत पुछाणो, इन्ही क़बर में ज़रूरु ईंदे। करे किरोना मारी थो माण्हू, ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾींदे। तुंहिंजा त साईं सदाई माणा, ग़रीब थी विया बुखुनि में साणा। तुंहिंजा त साईं सदाई माणा, ग़रीब थी विया बुखुनि में साणा। क़बर जा ॾाढा ॾुखिया पुछाणा, क़बर जा ॾाढा ॾुखिया पुछाणा। सदाई तूं बि त कोन हूंदे, वठी तूं पैसा थो लाश लोड़ी, इन्ही क़बर में ज़रूरु ईंदे। करे किरोना मारी थो माण्हू, ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾींदे। जो 500 पंहिंजी ॾिहाड़ी आणे, उहो क़बर खे थो ॻोल्हे।